खबर शामिल कयूं था क्रमपुर मां। क्रमपुर में पीपी टाउन क्रमपुर तरफान क्रमपुर पीपी टाउन जे अॻूणे सदर मरू मामा शबीर शेख जे फर्ज़ंदनि मामा ज़मीर शेख, आफ्ताब शेख, शोएब शेख ऐं अवेस पावर जी अॻुवाणी में गॾजाणी घुराए 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 46वीं वरसी तक़रीब में शिरकत खे यकीनी बणाइण लाइ वीचारियो वियो। गॾजाणी में पीपी क्रमपुर जे अॻुवाणनि कारकुननि ऐं जियालनि वॾी तइदाद में शिरकत कई। आख़िर में जीअं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, जीअं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नारनि सां गॾजाणी जो माहौल गूंजी पियो।